अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वइज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिक्मतिन सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिक़ुन लिमा मअकुम लतु'मिनुन्न बिही व लतंसुरुन्नह क़ाल अक़ररतुम व अख़ज़्तुम अला ज़ालिकुम इस्री क़ालू अक़ररना क़ाल फ़अशहदू व अना मअकुम मिनश शाहिदीन फ़मन तवल्ला बअद ज़ालिक फ़उलाइक हुमुल फ़ासिक़ून। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदनिन नबिय्यिल उम्मिय्यि व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दरस क़ुरान जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि जो ऐं अॼोकिन आयतुनि जो पाण में रब्तो ही आहे त गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला अहले किताब यानी यहूदिन ऐं नसरानिन जे ख़बासतुनि हरकतुनि चालबाज़नि खे बयान कंदे 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 ही ॻाल्हियूं बि बयान फरमायूं हुयूं त तव्हां न ईसा अलैहिस्सलाम जे बारे में हिकिड़ो गुफ़्तो था चओ त असांखे ईसा अलैहिस्सलाम सेखारियो हो त मूंखे ख़ुदा करे वठो छो त मां बिना पीउ जे पैदा थियो आहियां। ऐं ईसा अलैहिस्सलाम जे अम्मा खे तव्हां नऊज़ बिल्ला टे ख़ुदा चई करे टिनि मां टियों पोइ ॿियो नंबर ईअं सम्झो था। ख़बर अथव मा कान लिबशरिन अन युतियहुल्लाहुल किताब वल हुक्म वन नुबुव्वत सुम्मा यक़ूल लिन्नासि कूनू इबादन ली मिन दूनिल्लाह। ख़बर अथव जंहिंखे बि न मां पैगंबर करे चूंडियां उनखे आसमानी किताब बि ॾियां ऐं उनखे नबी बनायां पोइ उहो कीअं माण्हुनि खे चवंदो त ख़ुदा खे छॾे मुंहिंजी इबादत कयो। छा को तव्हांजी चूंड आहे छा जो तव्हांजा नुमाइंदा तव्हांजे चूंडजण खां पोइ फिरी वञनि ग़लति बयानी करे वञनि मुआहिदे खां हटी वञनि वाइदो टोड़े वञनि। तव्हांजी चूंड आहे छा? मुंहिंजी चूंड आहे भई मुंहिंजी चूंड ख़राबु कोन थींदी आहे। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला इहो जिन जो ख़ुलासो ई आहे जेको मां चयो इहो बयानु फरमायो। हाणे अॼोकिन आयतुनि में अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पैगंबरनि सॻोरनि खां बि हिकिड़ो वचन वरितो मुआहिदो अहद हिकिड़ो वरितो उन अहद जो बयानु फरमायो आहे। जंहिं मुआहिदे खे बयानु करण जो मक़सदु ही आहे त हे यहूदियो तव्हां मुंहिंजे पैगंबर खे कोन था मञियो जंहिंखे मां आख़िरी ज़मान सरवर कौनैन ख़ातमुर रसूल इमामुल अंबिया बनायो आहे तव्हां उनखे नथा मञियो। मां त सभिनी पैगंबरनि खां इहो मुआहिदो ऐं वचन वरितो त तव्हांजे दौरान जे मुंहिंजो पैगंबर इहो अची वञे त तव्हां हुनजी ताबेदारी कंदो। पैगंबरनि खां मां वचन वरितो तव्हां केरु थींदा हो? उहो वचन कहिड़े अंदाज़ में हो अल्लाह ताला उनखे बयानु फरमायो आहे। ज़रा तवजो खपे। फरमाई वइज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन यादि रखिजो हीअ ॻाल्हि जॾहिं अल्लाह तबारक व तआला मुआहिदो कयो हो नबियनि सॻोरनि सां। मीसाक़ जी माना अहद कयो हो मुआहिदो कयो हो या खणी हुननि खां वाइदो वरितो हो। इहे लफ़्ज़ी मानाऊं बुज़ुर्ग लिखियूं आहिनि। लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिक्मतिन अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पैगंबरनि सॻोरनि खां वाइदो वरितो वचन वरितो त जॾहिं न तव्हांखे मां को किताब ॾियां नुबुवत बि ॾियां हिकमत मां मुराद नुबुवत ॾियां इल्मु ॾियां फ़हम ॾियां सम्झ ॾियां सुम्मा जाअकुम रसूलुन मुसद्दिक़ुन पोइ उन खां वरी
अची वञे को हिकिड़ो रसूल जेको तव्हांजे हथ में किताब आहे उन जी तस्दीक बि करे त हा इहे पैगंबर मुंहिंजा सभु सही आहिनि, उन्हनि जे मथां जेके किताब नाज़िल थियल आहिनि इहे बि सही आहिनि, नओं अहिड़ो पैगंबर अचे जेको तव्हां वारे किताब जी तस्दीक बि करे त पोइ लतुमिनुन बि वाइदो कयो त उनजी इत्तिबा कंदव, उनजी ताबेदारी कंदव, वला तंसुरुन्नहु ऐं वाइदो कयो त उनजी मदद बि कंदव हर मुमकिन जेका तव्हां खां थी सघे। क़ाल अक़ररतुम वअख़ज़्तुम अला ज़ालिकुम इसरी, अल्लाह तबारक व तआला वाज़िह कंदे पुछा कई त अक़ररतुम छा तव्हां इक़रार कयो था मुंहिंजे हिन वाइदे जो, मूंसां इहो वचन कयो था, वअख़ज़्तुम अला ज़ालिकुम इसरी छा तव्हां मुंहिंजे हिन वाइदे खे वठो था, मुंहिंजे हिन वाइदे खे, मुंहिंजे हिन मीसाक खे, वचन खे वठो था, मुंहिंजे हिन ॻाल्हियुनि खे क़बूलियो था, कयो था इक़रार। क़ालू पैगंबरनि सगोरनि गॾिजी करे चयो अक़ररना, आओ से असां इक़रार था कयूं। क़ाल फशहदू, अल्लाह तबारक व तआला फरमायो पैगंबरनि सां मुखातब थींदे फशहदू, पोइ शाहिद रहिजो हिन ॻाल्हि ते, शाहिद रहिजो हिन ॻाल्हि ते त हीउ वाइदो वचन थियो आहे, व अना माकुम मिन शाहिदीन, मां बि शाहिद आहियां हिन ॻाल्हि ते त तव्हां सां वचन कयो अथमि, तव्हांजे हाव करण ते मां शाहिद आहियां, तव्हां मूंसां हाव कई आहे इन ॻाल्हि ते पाण बि शाहिद हुजिजो, मां तव्हां खां वचन वरितो आहे सभु शाहिद हुजिजो, तव्हां हाव कई आहे मां बि शाहिद आहियां हिन ॻाल्हि जो। ॿई पासा ॻाल्हि आहे, हीअ ॻाल्हियूं इंतिहाई सम्झण जूं आहिनि, मां जेको वचन वरितो आहे तव्हां खां उन ते तव्हां हा कई आहे इन ॻाल्हि जो मां शाहिद आहियां, मां तव्हां खां मीसाक वरितो आहे न, मां वरितो आहे इन ॻाल्हि ते तव्हां शाहिद हुजिजो त तव्हां मूंखां वाइदो कोन वरितो, मां वरितो तव्हां खां, मां वाइदो वरितो तव्हां शाहिद हुजो, तव्हां हा कई आहे मां शाहिद हूंदुसि हिन ॻाल्हि जो। अल्लाह तबारक व तआला फरमायो फमन तवल्ला, पोइ जेको न फिरी वेंदो बाद ज़ालिक इन मुआहिदे इन वचन खां पोइ फउलाइका हुमुल फासिकून, तवल्ला जो लफ़्ज़ अहिड़ो ॻाल्हायो वियो ॼण त जेको फिरे वाहिद जे एतबार सां जेको बि फिरंदो, वरी फरमाई फउलाइक जमा बयान कंदे जेको बि फिरियो उहे सभु जो सभु बेफ़रमान लिखबा। साईं ॻाल्हि सम्झ में न आई, जेको फिरे उहो बेफ़रमान न, तव्हां ईअं सोचो जेको फिरे उहे सभु, माना मालूम थियो त इहो वचन हर पैगंबर खां पंहिंजे उम्मत समेत वरितो वियो, तव्हां बि मुंहिंजे हिन वाइदे ते पाबंद हूंदव, तव्हांजी उम्मत बि मुंहिंजे हिन वाइदे ते पाबंद हूंदी, माना हर पैगंबर पंहिंजे उम्मत जी अॻवानी थो करे वाइदे करण वक़्तु, हर पैगंबर पाण जॾहिं मुआहिदे ते पाबंद थियो त हुनजी उम्मत बि पंहिंजे पैगंबर जे ज़रिए मुआहिदे ते पाबंद थी। ही अल्फाज़ क़ुरान पाक जा सेखारनि था त जेको जेको पैगंबर बणियो आहे उहो सभु जो सभु पैगंबर हिन मुआहिदे में शरीक आहिनि, छो त अल्लाह तबारक व तआला फरमायो सिधो सऊं अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन, जे न हुई तहक़ीक़ में वञा त सचपच वरी सम्झ खां घणियूं थी वञनि ॻाल्हियूं। इहे अनबिय्यीन में अलिफ लाम जेको आहे जिन्स जो आहे, जेको बि पैगंबर आहे हुन सां मुआहिदो आहे, सभिनी पैगंबरनि सां अल्लाह ताला इहो वाइदो कयो आहे, सभिनी पैगंबरनि सां, माना आदम अलैहिस्सलाम खां वठी ईसा अलैहिस्सलाम ताईं जेके बि विच में पैगंबर रसूल सगोरा गुज़रिया आहिनि उन्हनि सभिनी खां अल्लाह ताला इहो वाइदो वरितो त तव्हांखे जॾहिं मां नबी बणाईंदुमि, जॾहिं तव्हांजे मथां को आसमानी किताब नाज़िल कयां, तव्हांखे जॾहिं हुकूमत असर अंदाज़ ताक़त कुव्वत ग़ल्बो इल्म फ़हम हिकमत दानाई सभु कुझु ॾेई छॾियां, नबूअत जो ठपो हणी करे तव्हांखे पैगंबर बनाए क़ौम जो अॻवान रहनुमा बि बनायां, ओचितो तव्हांजे मौजूदगीअ में कोई पैगंबर अची वञे जेको तव्हांजे किताब जी बि तस्दीक़ करे त हा पैगंबर बि सचो हिन जो किताब बि सचो, त तव्हां छा कंदव? यादि रखो उन महिल उन पैगंबर जी इत्तिबा करणी अथव, माना तव्हांजे मौजूदगीअ में अचे त तव्हां उन जा पोयां थी पहुचो। सम्झण जी ॻाल्हि हाणे सुवाल ही आहे, उहो पैगंबर कहिड़ो आहे जंहिंजे लाइ अल्लाह तबारक व तआला समूरनि पैगंबरनि खां वचन वरितो आहे? समूरनि मुफ़स्सिरनि इन आयत जे तफ़सीर में लिखियो आहे, तफ़सीर इब्न कसीर वारे हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास खां रिवायतूं, हज़रत मुजाहिद हज़रत इक्रिमा, काफ़ी सारनि मुहद्दिसनि खां रिवायतूं आहिनि त इन आयत जे ख़ुलासे में जेको अल्लाह तबारक व तआला लतुमिनुन बिही व लतंसुरुन्नहु, इहे ज़मीर जेके वरनि इहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिनी,
माना अल्लाह ताला समूरनि पैगंबरनि खां हुज़ूर जन जो वचन वरितो आहे त उहो अची वञे त तव्हां हुनजी ताबेदारी कजो। समूरनि पैगंबर चयो हा साईं, असां इक़रार कयोसीं, असांजे दौर में आयो त मञींदासीं। हाणे ॿियो नंबर सुवाल, अल्लाह तबारक व तआला खे त इल्मु हो न आदम अलैहिस्सलाम खां वठी ईसा अलैहिस्सलाम ताईं हिन विच में मूंखे पंहिंजो महबूब मोहम्मद मुस्तफ़ा आणणो ई कोन्हे, ईंदो ई पोइ। अल्लाह ताला खे त इल्म में हुई न इहा ॻाल्हि, ऐं हुज़ूर जन वाक़ई हुननि जे विच में बि कोन आया। ईसा अलैहिस्सलाम जो वक़्तु वियो गुज़री, केतिरनि सालनि खां पोइ हुज़ूर जन पैदा थिया। अल्लाह ताला वाइदो छो वरितो? जॾहिं त हुनजे इल्म में हुई इहा ॻाल्हि त मुंहिंजो महबूब मोहम्मद मुस्तफ़ा हिननि जे विच में अचिणो ई कोन्हे, अब वाइदो छो वरितो? अहिड़ी ॻाल्हि त जेका थियणी कान्हे। हुनजो जवाबु इहा, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी इत्तिबा, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी इत्तिबा ताबेदारी, इहा हिकिड़ी एॾी वॾी माना रखे थी, एॾी वॾी माना रखे थी, एॾो वॾो अजुर ऐं सवाब रखे थी। अल्लाह ताला इन अजुर ऐं सवाब में बि पंहिंजे पैगंबरनि खे शुमार कयो आहे, हुन खां महरूम न कयो आहे। जंहिं ॾींहं खां अल्लाह ताला वचन वरितो, उन ॾींहं खां पैगंबरनि इक़रार कयो आहे। इक़रार खां वठी क़यामत ताईं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इत्तिबा ऐं ताबेदारी वारो सवाब उन जे खाते लिखबो रहंदो। माना मालूम थियो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इत्तिबा ताबेदारी करणु एॾो वॾो अजुर ऐं सवाब आहे, जंहिंजे लाइ थोरो मां विच में हिकिड़ो ख़ुलासो बयानु करे वञा। अल्लाह तबारक व तआला हर पैगंबर खे हिकिड़ी ख़ुसूसी दुआ जी इजाज़त मरहमत फरमाई। कोई मुश्किल वक़्तु अची वञे, हर वक़्तु अल्लाह ताला पंहिंजे पैगंबरनि जी रहनुमाई त कंदो रहियो, वहीअ जे ज़रिए, इल्हाम जे ज़रिए, पर ख़ुसूसियतूं बि कुझु अल्लाह ताला पंहिंजे पैगंबरनि खे नवाज़े ॾिनियूं। जीअं मूसा अलैहिस्सलाम तूर सीना जबल ते वञी करे सिधो संग ॻाल्हाईंदो, फौरन मसइलो हल। जिब्राइल अलैहिस्सलाम जी बि ज़रूरत न आहे विच में। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि केतिरा ई ख्वाब लाहिनि था हक़ीक़त जे तरफ़, जिब्राइल जी ज़रूरत कोन्हे। आम तौर ते अल्लाह ताला जे ज़ात जो उसूल इहो आहे त पैगंबर सॻोरा ईंदा आहिनि, पैगंबरनि सॻोरनि ॾे रसूल जिब्राइल अलैहिस्सलाम ईंदो रहंदो आहे, जिब्राइल अलैहिस्सलाम जे ज़रिए पैगंबरनि ॾे न्यापा ईंदा रहंदा आहिनि। पर अल्लाह ताला इन न्यापनि में का ख़ुसूसियत हिकिड़ी हर पैगंबर खे ॾींदो आहे, हिकिड़ी दुआ तोखे ॾिनमि, सोचे सम्झी उनखे इस्तेमालु कजां, जीअं चवंदे तीअं कंदुसि। दुआ में जेको घुरंदे उहो ॾींदुसि, जीअं तो चयो तीअं कंदुसि। पर अथई हिकिड़ो, इहो हिकिड़ो मौक़ो बार बार न मिलंदई, सोचे सम्झी इस्तेमालु कजां। हर पैगंबर उन पंहिंजे दुआ खे पंहिंजे उम्मत जे तबलीग जे दौरान मुश्किल खां मुश्किल हालात खे बर्दाश्त कंदे 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 सफ़ा साहिब खां जॾहिं उन्हनि खां ॻाल्हि चढ़ी वई तॾहिं उहा दुआ घुरी। नूह अलैहिस्सलाम बि दुआ घुरी, रब ए मुंहिंजा रब ला तज़र अलल अर्ज़ मिनल काफ़िरीन दय्यारा, हाणे हिन धरतीअ ते हिननि ज़ालिमनि जो को घर न छॾ, ॿोॾाई। लूत अलैहिस्सलाम बि दुआ घुरी, चकी छॾी उॾामी करे हीअं ऊंधी उछड़ाई वई। अयूब अलैहिस्सलाम दुआ घुरी, मर्ज़ मां जान छुटसि। अल्लाह ताला जॾहिं उन दुआ जो इजाज़त नामो ॾिनो तॾहिं ईअं ई दुआऊं घुरंदे घुरंदे मूसा अलैहिस्सलाम बि उन दुआ जे हक़ जे इस्तेमाल जी सोच ऐं फ़िक्र कयो। तूर सीना जबल ते वञी अल्लाह ताला सां सिधो संग ॻाल्हाए चवणु लॻो, मुंहिंजा रब साईं तो हुन जेको असां खां वचन वाइदो वरितो आहे, हिकिड़ो पैगंबर ईंदो साईं, उहो मूंखे बनाए, तो मूंखे बनाए। हुज्जतूं अल्लाह ताला जे पैगंबरनि जूं अल्लाह ताला जे ज़ात सां आहिनि। जीअं हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम थोड़प में पियो घुरेसि औलाद ॾे, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम चवेसि पियो मूंखे अखियुनि सां ॾेखार कीअं मुर्दनि खे ज़िंदा कंदे, बावजूद यकीन हुजण जे, बावजूद पैगंबर आहे, कैफ़ तुहियल मौता, कीअं मुर्दनि खे ज़िंदा कंदे। अल्लाह से चयोसि पखी मूं वटि, उन्हनि खे धार, पोइ उन्हनि खे वरी कोह, उन जूं बूटियूं बूटियूं कर, जबलनि जे चोटियुनि ते उछलाया, सरू करे डुकंदा ईंदा, ईअं उथारींदुसि, ईअं तजुर्बो कराई। अल्लाह ताला ईअं बिल्कुलु ज़करिया अलैहिस्सलाम खे मुशाहिदो करायो, अल्लाह ताला ईसा अलैहिस्सलाम खे मुशाहिदो करायो, माण्हुनि जे क़बरुनि ते बीही करे चओ कुम बेइज़्निल्लाह, मुंहिंजे हुकुम सां उथंदा, ईअं उथारींदुसि। अल्लाह ताला मुशाहिदो करायो। ईअं पैगंबरनि सॻोरनि जूं हुज्जतूं अल्लाह ताला जे ज़ात सां इहे मोहबत भरियूं रहियूं आहिनि। क़ुरान पाक बि हिन ॻाल्हि जो शाहिद आहे। मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ करणु लॻो, मुंहिंजा रब साईं मूंखे बनाए। जंहिं पैगंबर जो तो वाइदो वचन वरितो उहो पैगंबर उहो मक़ाम मूंखे ॾे। अल्लाह ताला फरमाइसि उहो मां पहिरियां खां ई हिकिड़े जे खाते लिखी छॾियो आहे, मूं वारो कलम मटिजंदो कोन्हे को, न रहंदो आहे, न मूं वारो फ़ैसिलो कमज़ोर हूंदो आहे जो मटिजे, न के तरमीम थींदी आहे, मां उहा चूंड करे छॾी आहे। पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे शान खे
मूसा अलैहिस्सलाम जॾहिं सम्झो तॾहिं चई त या रब्बुल आलमीन पोइ मूंखे भला उनजे उम्मत मां बनाए। अल्लाह ताला फरमाए तुंहिंजो उनजे उम्मत खे पहुचण में काफ़ी ज़मानो उहो पोइते आहे, तुंहिंजी उमिरि बि मख़सूस लिखिजी चुकी आहे, ये ॻाल्हियूं कोन थींदियूं। अल्लाह ताला फरमाइस बसि इन ॻाल्हि ते क़ाइमु रहिजां त जे अची वञे तुंहिंजे दौरान, उन तुंहिंजे दौरान अची वञे वचन थियल आहे न त तोखे ताबेदारी करणी आहे, बसि हाव करे छॾ, इहो सवाबु तुंहिंजे खाते लिखबो रहंदो। पोइ ॼाणो त इहो साॻियो सवाबु मूसा अलैहिस्सलाम घुरी थो वठे। पोइ मुंहिंजा रब साईं मां हुनजे उम्मत में जे बिल फर्ज़ अचां या मुंहिंजे दौरान अचे पोइ मां ताबेदारी कयां, सवाबु भला मूंखे साॻियो मिलंदो? फरमाए सवाबु साॻियो मिलंदो रहंदो सभिनी पैगम्बरनि खे। बिल्कुलु इहा साॻी ॻाल्हि ईसा अलैहिस्सलाम जे बारे में बि मनक़ूल आहे। ईसा अलैहिस्सलाम अल्लाह ताला खां घुरियो मुंहिंजा रब साईं मूंखे बनाए, अल्लाह साईं फरमाइस न उहो थी चुको आहे, उहो पैगम्बर मां लिखी छॾियो आहे। अल्लाह साईं पोइ भला ईअं न त पोइ मूंखे भला हुनजे उम्मत मां बनाए। अल्लाह ताला इहा दुआ हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी क़बूल फरमाई, तॾहिं हुनखे आसमान ते खणाए छॾियो। उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ख़ुदि फरमायो, रिवायत जे अंदरि ईंदो आहे, मफ़हूम आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मुंहिंजे दौरान अगरि मूसा अलैहिस्सलाम हुजे हा त उनखे बि मुंहिंजी ताबेदारी करणी पवे हा, पर जे ईसा अलैहिस्सलाम ईंदो त बि उनखे उम्मत मुहम्मदीअ जे कानून शरीयत क़ुरान पाक जी ताबेदारी कंदे ज़िंदगी गुज़ारणी पवंदी। त ॾिसो सवाल साॻियो ज़हन में वरी दोहरायां ताज़ो थी वञे। सवाल हो त अल्लाह ताला जे ज़ात खे त इल्मु हो त इन्हनि पैगम्बरनि जे दरमियान सोनो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आणिणो कोन्हे, न ईंदो, पोइ वचन छो वरितईं? जवाबु हाणे ज़हन में थी वियो त अल्लाह ताला पंहिंजे पैगम्बरनि खे पंहिंजे महबूब जे उम्मती ऐं ताबेदार हुजण वारो जेको शरफ़ आहे न, लतुमिनुन नबी जे लफ़्ज़नि सेखारियो, इत्तिबा हुज़ूर जी जेका दर्जो आहे मक़ाम रखे थी उहा पंहिंजे पैगम्बरनि खे बि ॾियणु पियो चाहे। तॾहिं त हुज़ूर जे उम्मत में सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हुज़ूर साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत में जेके इल्मु पढ़ी आलिम थिया, बुज़ुर्गनि चयो त उन्हनि जो दर्जो बनी इस्राईल जे नबियनि जो हूंदो। अलबत्त खणी इहे रिवायतूं कमज़ोर ऐं ज़ईफ़ सॾजनि, पर इन लफ़्ज़नि खे छॾे हीअं वठूं था त छा बनी इस्राईल जे पैगम्बरनि जे मथां जेके ज़िमेदारियूं हुयूं उहे साॻियूं ज़िमेदारियूं उम्मत जे उलमा जे मथां कोन्हनि? साॻियूं ज़िमेदारियूं नओं पैगम्बर जो क़यामत ताईं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां पोइ न ईंदो त पोइ पैगम्बरनि वारो कमु केरु कंदो? तव्हां असांखे करिणो आहे, कुंतुम खैरा उम्मतिन उखरिजत लिन्नास, तव्हांजे मथां असांजे मथां ज़िमेदारी जो बणिजी वई। अल्लाह तबारक व तआला इहा ज़िमेदारी साॻी हुई जेका बनी इस्राईल जे अल्लाह ताला पैगम्बरनि खे ॾिनी हुई। हाणे सवालनि जवाबनि जे तहक़ीक़ी जाइज़े खां पोइ इहो ख़ुलासो सम्झ में आयो त अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पैगम्बरनि सॻोरनि खां ई वचन वरितो हो त मुंहिंजो मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांजे दौरान अगरि अचे त तव्हांखे हुनजी ताबेदारी करणी पवंदी। त पोइ पैगम्बरनि खां जॾहिं मां वचन वठी छॾियो आहे त मुंहिंजे महबूब जे उम्मत जा यहूदियो ऐं नसरानियो, तव्हां केरु थींदा हो जो मुंहिंजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां ईमान न आणींदव? पैगम्बर जॾहिं इक़रार पिया कनि, तव्हां कहिड़ी हैसियत था रखो, तव्हां कहिड़े बाग़ जी मोरी हो, तव्हां कहिड़ी गणप में ईंदव? मालूम थियो त यहूदियुनि ऐं नसरानियुनि वटि हाणे कोई बि जवाज़ न रहियो। हज़ार इश्कालात सवालात ख़दशात पैदा करण खां पोइ बि हुननि वटि कोई जवाबु न रहियो। अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे इन्हनि समूरनि ॻाल्हियुनि खे बंदि करे छॾियो। ज़ाहिरी आयत जे मथां नज़र विधीसीं त अल्लाह ताला इहा ॻाल्हि कई आहे, यहूदियुनि नसरानियुनि खे सेखारण ख़ातिर त पैगम्बरनि खां मां वचन वरितो पंहिंजे नबीअ जे ताबेदारीअ जो, तव्हां केरु थींदा हो? ख़ुलासो इहो आहे ज़ाहिरी। गहरी नज़र सां जॾहिं ॾिठोसीं त क़ुरान पाक जे हिन आयत हिकिड़ो वॾो मनसूबो सेखारियो। जेको घर जो सरबराह हुजे, जेको फैक्ट्री कारोबार कारखानो हुकूमत या का छोटी बड़ी नंढी वॾी का गवर्नमेंट का ठाहिणु चाहे, उनजे दिमाग़ जे अंदरि को मनसूबो हुजे, उन मनसूबे तहत उन कम खे शुरू करे, पोइ उन मनसूबे सां
जेके नंढा वॾा मैनेजर मुलाज़िम सुपरवाइज़र ॿिया जेके उनखे खपनि उन्हनि में को वॾो बि हूंदो, दर्जे में को हेठि बि हूंदो, को नंढो बि हूंदो, को वॾो बि हूंदो, को विचतरो बि हूंदो, को सभिनी खां आला उत्तम बि हूंदो। उन्हनि सभिनी सां वेही करे ॻाल्हियूं मुआइदा वचन सभु कुझु करणा पवंदा, वरन त हिकिड़े खे मक़ाम ॾेई उनजे मथां ॿियो रखिबो त वरी हुनजे उनजे विच में अदावत पैदा थींदी, वरी जे उनजे उदान वरी टियों रखिबो त अदावत पैदा थींदी। क़ुरान पाक हिकिड़ो मंसूबो सेखारियो त जे इख़्तिलाफ़ात खां बचणु चाहियो था त दुनिया जे फसादात खां बचणु चाहियो था त घर जी सरबराही हैसियत ई छो न हुजे न, घर जे अंदरि कंहिं न कंहिं मंसूबे सां पंहिंजे ज़िंदगीअ जो क़दम खणो, सोच फ़िक्र सां खणो। ईअं बसि अंधी वारो बखुणाणो अंधी ऐं जंड हलो ऐं हल, ईअं बि न हुजे बसि पियो वक़्तु रुगो गुज़रे पियो रुगो जंड फिरे, ॾींहुं राति गुज़रणा आहिनि, जंड ॾींहुं ऐं राति बसि पिया फिरनि, न मंसूबे सां ज़िंदगी हुजे, पोइ उन मंसूबे सां हतल इम्कान इंसान 75% कामयाब ईंदो आहे। अल्लाह ताला जेकॾहिं चाहे तो उन मंसूबे खे बि नाकाम करे छॾे, उहा हुनजी मर्ज़ी आहे, छो त इंसान जो बनायल मंसूबो आहे। पर अक्सर औकात दुनिया जे तजुर्बे में जेका मंसूबे सां काई बि मशीनरी हलाइबी आहे उहा कामयाब ईंदी आहे। हिन आयतुनि सेखारे छॾियो। ॿियो हिन आयत जे मथां गहराईअ सां नज़र रखीसीं त हीअ ॻाल्हि बि मालूम थी वई त हुज़ूर सलातो सलाम जन जी नबूअत रुगो आलमी लेवल जी न, तो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ क़यामत ताईं कोई पैगंबर न ईंदो, हुज़ूर जन जी नबूअत पई हलंदी, न न न न हिन आयत सेखारियो त हुज़ूर जन जी नबूअत आदम अलैहिस्सलाम खां बि पहिरियों खां आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी नबूअत आदम अलैहिस्सलाम खां बि पहिरियों खां आहे। तॾहिं त अल्लाह ताला समूहनि खां वचन वरितो, माना जे आदम अलैहिस्सलाम जे दौर में अल्लाह ताला हुज़ूर जन खे पैदा करे ज़ाहिर करे त आदम अलैहिस्सलाम खे बि ताबेदारी करणी पए। कुरान पाक जी आयत सेखारियो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी नबूअत, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो रुतबो आदम अलैहिस्सलाम खां वठी आहे। हा एतिरो ज़रूर आहे त अल्लाह ताला उन नबूअत जे मनसब खे ज़ाहिर आख़िर में कयो आहे, बाक़ी उहो खाको ॼण त सभिनी खां पहिरियां जोड़े छॾियो आहे। ॿियनि लफ़्ज़नि में जीअं हदीस पाक जे अंदरि ईंदो आहे, हदीस कुदसी आहे ग़ालिबन, अल्लाह ताला पंहिंजे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमायो लौलाक लमा ख़लक़तुल अफ़लाक, सोना जेकॾहिं तोखे न ख़ल्क़ कयां न ये कायनात ही पैदा न कयां, माना इन कायनात जे पैदा करण खां पहिरियां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो अल्लाह तबारक व तआला मंसूबो ठाहे छॾियो। किथां पैदा करणो आहे, किथां उन हस्तीअ खे नमूदार करे ज़ाहिर करणो आहे, उहो अल्लाह ताला जे इल्म में हो, पर खाको पहिरियां ठहियल हो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी नबूअत ॼण त पहिरियां खां ई हुई। हाणे उलमा मुहद्दिसीन एतिरे क़दर बि लिखियो आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ताबेदारी जंहिं बि माण्हूअ कई, पोइ जेतिरी बि करे सघियो, बहितर त इहो आहे त मिनवान हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे सुन्नत ते अमल कंदो वञे। पोइ अमल कंदे कंदे हिकिड़ा 100 ते 100 सैकड़ो त साहबी सगोरा जेके आया, बाक़ी पोयां खुटंदा वेंदा, जेतिरो पोइ ते खुटंदा वेंदा। पर जेकॾहिं अजम में, अरबनि में न, अजमिन में कोई अहिड़ो माण्हू पैदा थी थो वञे, को वलीउल्लाह, को बुज़ुर्ग अहलुल्लाह, जेको उन मक़ाम खे पहुचे थो, अल्लाह ताला उनखे बि सिद्दीक़नि शहीदनि सां गॾु उतारींदो। फौलाइका मअल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदा वस्सालिहीन वहसुन उलाइका रफ़ीक़ा। उम्मत मुहम्मदीअ जो जेकॾहिं को माण्हू हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी इत्तिबा में एॾो पको पुख़्तो बणियो, अल्लाह ताला उनखे नबीअ जे जमात में उतारींदो। माना इत्तिबा एॾी वॾी क़ीमती शइ आहे। पोइ इत्तिबा कंदे कंदे 1 सैकड़ो सिर्फ़ उहो कहिड़ो आहे, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, दिलि वॼाइण सां रुगो कलमो पढ़ियल हूंदुसि, इहा ताबेदारी बि हुनखे हिकु न हिकु ॾींहुं जहन्नम मां छॾाए जन्नत में आणींदी। पर अफ़सोस सां हीअ लफ़्ज़ चवणा था पवनि, असां मुस्लमाननि ताबेदारीअ में जेको आख़िरी में आख़िरी दर्जो आहे न, उन्हनि खे वरितो आहे। शरीयत जो जेको आख़िरी दर्जो आहे, अब नमाज़ पढ़बी आहे लिबास सां, कपिड़नि सां, है न, ढके पढ़जे, जिस्म ढकजे, जगह पाक हुजे, जिस्म भी पाक हुजे, मथो सॼो जिस्म सुन्नत मुताबिक़ ढकियल हुजे। पर जे मथे उघाड़ो बि पढ़ंदो त बि थी वेंदी, असां हुन मथे उघाड़े ते बीहंदासीं, अक्सरियत असांजी। अब जे मथे उघाड़ो न हुजे न, हीअ प्लास्टिक वारी टोपी जंहिंखे पेर सां थुॾा हणंदा वठंदा, वरी नमाज़ पढ़ी वरी वेंदा आहिनि ॿाहिरि। पोइ
इसरी वेंदी तना परे खां भित खां उछलाईंदा नहीं उछलाए करे हुकुम आ त इहा लिबास उहो पायो जेको चङे भले माण्हू मुअज़्ज़ज़ माण्हू जे मजलिस में तव्हां उहा पाइण खे फ़ख्रु सम्झो इज़त सम्झो। पर चऊं था थी वेंदी शरीयत में गुंजाइश जो आहे असां हुन थी वञण ते हलंदा आहियूं। कपड़नि लिबास में असांजे लाइ त पाकारी रखो चङी तरह पेशाब नंढे वॾे जे संजे में पाकारी रखो। पोइ हुन पाकाईअ में हिकिड़े माण्हूअ चङी तरह पाकाई कई त देरि लॻसि ॿिए वरी तकड़ कई त भला ठीकु आहे थी वई पोइ थी वई ते गुज़ारो हले सभिनी जो। खाधो खोराक हलाल हराम में मशकूक थी वियो रिश्वत ॾियण वठण अदा थी वेंदी हलो थी वई त गुज़ारो सभु ईअं ॾेतियूं लेतियूं हलाल हराम पाकायूं पलीतियूं इहे सभु शयूं गुज़ारे वारी ॻाल्हि ते आख़िरी स्टेज ते था हलूं असां। उहा जेका छंड छाण करे चङी तरह तकवा वारी ॻाल्हि आहे काॾे वई असां आख़िरी स्टेज ते सभु बीठा आहियूं किनारे ते। अल्लाह ताला तव्हां सां रहम फरमाए क़ुरान पाक जे आयतुनि जे ॿुधण खां पोइ अल्लाह पाक अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।